चंबड़ में वाना वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां मुहारो अटकाईंदे शहीद थी वियल फ़ौजी जवान अली ग़ुलाम पिताफ़ी जो मढ़ा बाणे ॻोठ मूसे ख़ान पिताफ़ी आंदो वियो, जिते जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी धुरियुनि तोड़े लहके वासियुनि जे वॾे अंग में शिरकत कई। सोग में मूसा ख़ान पिताफ़ी जो शहर मुकमल तौर बंदि रहियो। शहीद जवान जो मढ़ा बाड़े क़ब्रिस्तान मकान शरीफ़ में फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो, जिते पाक आर्मी जे दस्ते कैप्टन मोहम्मद रहमान जी अॻवानी में शहीद खे सलामी ॾिनी। वारसनि जो चवणु हो त असांजे नौजवान पंहिंजे मुल्क जे लाइ कुर्बानी ॾेई असांजो सर बुलंद कयो आहे। असांखे पंहिंजे नौजवान ते फ़ख़्रु आहे जेको मुल्की दुश्मननि सां विढ़ंदे शहीद थियो। शहीद जवान शादीशुदा हो ऐं टिनि ॿारनि जो औलाद बि हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।